गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अलामा गुलाम मुस्तफ़ा कासमी मीरो खान जे साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट एंड मैथमेटिक्स स्टीम मुक़ाबलो करायो वियो। शागिर्दनि वेस्ट मटीरियल मां माहौल जे हवाले सां शानदार प्रोजेक्ट तैयार कया। तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी आशिक हुसैन चांडियो शागिर्दनि जा प्रोजेक्ट ॾिसी खेनि ख़ूब साराहियो। टे चैलेंजिस शागिर्दनि जे लाइ आहिनि, जॾहिं त चौथी चैलेंज जेका आहे सा उहा टीचर्स जे लाइ आहे। त टीचर्स पिणु हिकिड़ो पंहिंजो प्रोजेक्ट ठाहियो आहे ऐं उन सां गॾु ॿारनि बि पंहिंजा टे प्रोजेक्ट ठाहिया आहिनि जंहिंजी अॼु नुमाइश आहे। ऐं स्टीम जे हवाले सां ॿारनि में तमामु घणो जोश आहे, तमामु घणो जज़्बो आहे ऐं ॿार हिन में तमामु घणी दिलचस्पीअ सां हिसो वठी रहिया आहिनि। ऐं इनशाला इन्हनि ॿारनि जा जेके प्रोजेक्ट आहिनि यकीनी तौर ते ज़िले मुक़ाबले में बि इहे कामयाबु थींदा। 4 चैलेंजेस हुया, उनमें फर्स्ट चैलेंज हुयो री इमेजिन योर नेबरहुड, ॿियो चैलेंज हुयो डिज़ाइन अ प्लेस्केप ऐं टियों चैलेंज हुयो री इमेजिन योर राइड सेफ एंड कंफर्टेबल, ऐं चौथों टीचर्स चैलेंज हुयो री इमेजिन योर क्लासरूम। ऐं सभिनी चैलेंजिस में तमामु बहितरीनु मुक़ाबिलो रहियो ऐं सभिनी तमामु घणी महिनत कई। डी ओ साहब ऐं ॿिया जेके असांजा महिमान हुया उन्हनि तमामु घणो साराहियो। री इमेजिन योर क्लासरूम अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव त असां ट्रेडिशनल जेके असांजा क्लासरूम्स आहिनि उन्हनि में ॿारनि खे तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं लर्निंग जे हवाले सां, छो जो उन्हनि में अहिड़ियूं के बि नयूं शयूं कोन्हनि ऐं ॿार उन में इंट्रस्ट नथा अथनि। तंहिंजे करे असां हिन चैलेंज ते कमु कयो आहे ऐं असां पंहिंजे क्लासरूम खे री इमेजिन करे उन में असां तब्दीलियूं आंदियूं आहिनि। पहिरें मरहले में असां जेको आहे सीटिंग अरेंजमेंट्स जी तब्दीली कई आहे। सीटिंग अरेंजमेंट्स में असां ॿारनि खे यू शेप में विहारियो आहे। हाणे यू शेप में ॿारनि खे विहारण जो असांजो मक़सदु इहो ई आहे त जीअं उस्ताद जेको क्लास में एंटर थिए त उन्हनि ते इक्वली कंसंट्रेट करे सघे ऐं इक्वली उन्हनि खे मॉनिटर करे सघे। उन खां अलावा असां पंहिंजे क्लासरूम में ॿियो आहे हिकिड़ो असां इंस्टॉल कयो आहे स्टूडेंट ऑफ द डे जो बोर्ड। हाणे स्टूडेंट ऑफ द डे जे बोर्ड में असां हर उन स्टूडेंट खे एप्रिशिएट कंदासीं जेके उन ॾींहं ते सुठो परफॉर्म कंदा। एप्रिसिएशन सां इंकरेजमेंट ऐं मोटिवेशन थींदी ऐं स्टूडेंट्स जो पढ़ाई जे तरफ़ मुतवजा थींदा। उन जे लाइ असां इहो कया। ॿी स्ट्रेटजी में असां हिकिड़ो स्टूडेंट्स क्रिएटिविटी कॉर्नर जेको आहे पंहिंजे क्लासरूम में इंस्टॉल कयो आहे। स्टूडेंट्स जो जेको बि क्रिएटिव वर्क हूंदो, को कोट हूंदो, को थॉट हूंदो, को आर्ट हूंदो, असां उहो कंहिं बि पीस ऑफ पेपर ते ड्रॉ करे लिखी करे उन क्लास में पेस्ट कंदासीं। इन जे पोयां असांजो मोटिव इहो आहे त ॿारनि जी जेको आहे क्लासरूम सां एफिलिएशन ऐं अट्रैक्शन वधे। उन खां अलावा असां डिस्कशन कॉर्नर बि क़ाइमु कयो आहे पंहिंजे री इमेजिन्ड क्लासरूम में। डिस्कशन कॉर्नर जो मतिलबु इहो आहे त जीअं ॿारनि में डिस्कशन जो जेको आहे हिकिड़ो क्रेज़ चऊं या हिकिड़ी असां एबिलिटी चऊं, उन हवाले सां उहा जीअं उन्हनि में जनमु वठे। उन खां अलावा असां स्टूडेंट्स जो कंसंट्रेशन करण जे लाइ बि हिकिड़ा सुठा मेथड्स जेके आहिनि मॉडल्स अप्लाई कया आहिनि। जीअं BDA मॉडल आहे, बिफोर आफ्टर ऐं बिफोर ड्यूरिंग एंड आफ्टर मॉडल, उहे बि असां इंस्टॉल कया आहिनि ऐं इंट्रोड्यूस कराया आहिनि पंहिंजे क्लासरूम में। उन खां अलावा असां जेको आहे हिकिड़ो इंग्लिश टाइम, हिकिड़ो प्रॉपर जेको इंग्लिश टाइम आहे जंहिंमें ॿारनि जी असां स्पीकिंग ते तवजो ॾींदासीं। उन में असांजो जेको मोटो आहे उहो इहो आहे फ्लुएंसी नॉट एक्यूरेसी। असां ॿारनि खे मोटिवेट कंदासीं त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंग्रेज़ी ॻाल्हायो, आइदर इट इज़ राइट और रॉन्ग, इट डज़ंट मैटर, बट यू हैव टू स्पीक। इन हवाले सां असां ही स्टीम जो प्रोजेक्ट कयो आहे। And we make a playscape. Playscape is a place where the children plays, and our purpose to make a playscape is to aware children at physical activities. जीअं त असीं हिकु रश्का ठाहियो आहे जंहिंजो नालो आहे टुक टुक रश्का। असीं हिनखे महफ़ूज़ बनाइण लाइ दरवाज़ा ॾिना आहिनि जीअं मुसाफ़िर फुर खां महफ़ूज़ रही सघनि। ॿियो त वरी असीं हिनखे सोलर सिस्टम ते बनायो आहे जीअं गदड़ण खां बची सघिजे। असां हिकु रिक्शो ठाहियो आहे जंहिंखे असां कंफर्टेबल बनाइण लाइ हिन में फोम हई आहे ऐं अॻियां जेको आहे शीशो आहे। आम तौर ते चिंचिन में हूंदो आहे शीशो, पर हाणे घटि थी वियो आहे। इन करे जीअं हे राति जो को माना वञूं था काॾे बि, पोइ अखियुनि में जीत ॼणा बि पवनि था। इन करे उन जे बचाव लाइ आहे। ऐं हितां जा पर्दा आया आहिनि जीअं जेके पैसेंजर वेहनि उहे बि धूल मिटी खां बची सघनि। असां ही रक्शा ठाहियो आहियूं जंहिंमें एक्स्ट्रा सामान जे लाइ हिकिड़ी डिगी आहे ऐं इन में फस्ट एड बॉक्स बि आहे ऐं हिन जूं जेके सीट्स आहिनि उहे नरम आहिनि। ही ठाहिण जो असांजी मक़सदु आहे त असांजो चैलेंज आहे री इमेजिन योर राइड सेफ एंड
कंफर्टेबल ट्रांसपोर्ट। प्ले स्केप आहे असां ही इन लाइ ठाहियो आहे छो त असां ही फ्यूचर में पंहिंजे स्कूल में ॾिसण था चाहियूं, छो त हिन असांजे ठाहिण सां असांजे स्कूल खे ई फ़ाइदो आहे। फ़ाइदो असांजे स्कूल खे इन जे करे आहे त जॾहिं ही ठहंदो त ॿारनि में दिलचस्पी वधंदी, स्कूल में ॿार रोज़ानो ईंदा ऐं वक़्त ते असेंबली में पहुचंदा। ही पार्क इन बाबति ठाहियो आहे त असांखे जीअं अगरि स्कूल में अहिड़ियूं एक्टिविटीज़ मिलंदियूं रहियूं त असां रोज़ु सवेर ईंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे स्कूल में दिलचस्पी वधंदी ऐं असां रोज़ु ईंदासीं, ॿिया सभु ॿार बि ईंदा। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे सियारे जी मौसम आहे, उस सभिनि खे वणे थी, बाग़ में वञी सभु वेंदा त उन्हनि खे उस जी ज़रूरत हूंदी, उस उन्हनि खे वणंदी। ऐं ॿी ॻाल्हि त आचर जो ॾींहुं हूंदो आहे त सभु ॿार बोर थींदा आहिनि घर में वेही, त उहे पंहिंजो घर उन्हनि जे माहौल में उन्हनि जे पाड़े में हिकिड़ो पार्क हूंदो त उहे वञी रूंद खेॾंदा हुते। ऐं ॿी ॻाल्हि त माण्हू हिकिड़ो हूंदो आहे वॉक करण लाइ, उनखे मैदान खपनि। जेके बि असां शागिर्द आहियूं अची असां हिननि ते रांदि रूंद खेॾी सघूं ऐं ॿियनि जो बि दिलचस्पी वधंदो त असां स्कूल वञूं ऐं सुबुह साजुर वञूं ऐं स्कूल में अधु कलाकु रांदि रूंद खेॾूं, छो त असांजो एक्टिविटी वधंदो जारी। असां ठाहियो आहे प्ले स्केप असां इन करे ठाहियो आहे जीअं असां तफ़री करे सघूं, असां मज़ीदा थी सघूं। ऐं असां हीउ जेको आहे असां पंहिंजे स्कूल में ॾिसणु चाहियूं था, छो जो सालनि खां वठी असांजो स्कूल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में गुलाम मुस्तफ़ा कासमी माशाल्लाह रहियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं रहंदो। इन करे असां चाहियूं था असांखे फ्यूचर में अहिड़ो हिकिड़ो प्ले स्केप मिले जीअं त असां हिन में तफ़री करे सघूं। प्ले स्केप ठाहिण जो मक़सदु असांजो इहो आहे त माना असां स्कूल में इहे शयूं ॾिसणु चाहियूं था ऐं असांखे हुकूमत खे अपील इहा आहे त असांजे स्कूल में इहे शयूं हुजणु खपनि, छाकाणि त ऐं जेके स्टूडेंट अचनि था उन्हनि जी तादाद बि वधंदी इन ज़रिए। जीअं त असीं अॼु पेन ठाही आहे, पेन इज़ माइटर देन स्वॉर्ड, कलम तलवार खां ताक़तवर आहे। जीअं त असांजे माहौल में झगड़ा फसाद हलनि था, उन्हनि जे करे असीं पेन कलम हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंजे मुआशिरे सां असीं तालीम हासिलु करे सघूं था। जीअं त असां अॼु डस्टबिन ठाहियो आहे जेको अॼु समाज में गंद कचिरो थिए त उनखे साफ़ करण लाइ। असां जेको ही स्टेचू ठाहियो आहे हुनजो मक़सदु इहो आहे त हेल्प अदर्स, ॿियनि जी मदद करियो। जेकॾहिं असां ॿियनि जी मदद करे उनखे कामयाबु बणाईंदासीं त जॾहिं असांजो वारो ईंदो न त माण्हू असांजी मदद करे असां बि कामयाबु बणाइण जी कोशिशि। हीअ असां वण जो स्कल्पचर ठाहियो आहे जंहिंजो मक़सदु आहे असीं पंहिंजे माहौल खे गदिलाइण खां पाक रखणु चाहियूं था। वण ऐं ॿूटा अहम ज़रियो आहिनि जंहिंसां असीं पंहिंजे माहौल जी एयर गदिलाइण खे ख़तमु करणु चाहियूं था। आख़िर मां इहो चवणु चाहींदुसि कीप अवर एनवायरनमेंट। डिगड़ी बरसात सिंध एजुकेशन फाउंडेशन के ताउन सां हलंदड़ ख़ान पब्लिक स्कूल डिगड़ी में ज़िले मिरपुखास जी मुख़्तलिफ़ स्कूलनि पारां स्टीम जे उनवान हेठि साइंसी एग्ज़िबिशन मुनक़िद कयो वियो। आयल मोज़िज़ महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंध TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मौजूदा दौर में असांखे जदीद ऐं साइंस जे इल्म जी ज़रूरत आहे जैसा सिंध तब्दीली और तरक्की तरफ वधन। हमें बहुत अच्छे कुछ सीखने को मिल रहा है, जैसा कि टेबलो वगैरह हैं, बच्चे बहुत एंजॉय कर रहे हैं। हर किस्म के इधर प्रोजेक्ट्स हैं, आर्ट्स हैं, बायो, केमिस्ट्री, फिजिक्स, मैथमेटिक्स और भी बहुत किस्म के हैं। स्कूल के अंदर साइंस एग्जीबिशन जो प्रोग्राम जेको है इहो मल्हायो पियो वञे ऐं हिते मुख़्तलिफ़ ॿारनि जेके आहिनि प्रोजेक्ट ठाहिया आहिनि। जीअं कंहिं त पॉल्यूशन ते ठाहियो आहे ऐं कंहिं सोप जेको साबुण वग़ैरह पाण घरनि जे अंदरि इस्तेमालु करियूं था उन जे बारे में ठाहियो आहे। मूंखे उमेद आहे त सिंध जा ॿार इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि खां पोइ हिते न रहंदा ऐं साइंस जे मैदान में पंहिंजो नालो रोशन कंदा ऐं हिननि जो कमु ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। स्कूल जे अंदरि जेका हीअ एक्टिविटी हले पई ॿारनि जे लाइ वॾी फ़ाइदेमंद आहे। ॿार हिन खां पोइ कॉन्फिडेंस लेवल खे इम्प्रूव कनि था। हिन तरह जी एक्टिविटीज़ में ॿारनि खे पंहिंजी क़ाबिलियत ऐं पंहिंजूं जेके तख़लीक़ी सलाहियतूं आहिनि उहे उजागर करण जो मौक़ो मिले थो। मुख़्तलिफ़ स्कूलनि जा जेके स्टॉल लॻाया विया आहिनि तमामु बहितरीन, छोकिरनि तमामु सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं हीअ हिकिड़ी तइलीम जे लाइ तमामु हिकिड़ी सुठी कोशिशि आहे। जेके मॉडल आहिनि जेके ॿारनि महिनत कई आहे ऐं असांखे प्राइमरी ॿारनि बि जेको आहे हाइड्रो सिस्टम ठाहियो आहे या ये जेके दिल जो सिस्टम ठाहियो आहे VVIP आहे। साइंसी शयूं जेके निमाइशी तौर ते हिते रखियूं वियूं आहिनि ॿारनि जंहिं नमूने सां ॿुधायो आहे हिते यकीनन असांखे इहा उमेद न पर यकीन आहे त असांजो जेको फ्यूचर आहे उहो महफ़ूज़ हथनि में आहे।
टंडरो बागोलग ॻोठ पहाड़ मरी जे गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में स्टीम फेस्टिवल मुनक़िद कयो वियो, जंहिंजो मक़सदु शागिर्दनि में साइंसी शऊर, तख़लीक़ी सलाहियतुनि ऐं अमली सिखिया खे हथी ॾियणु हो। शागिर्दनि साइंस सां लाॻापियल मुख़्तलिफ़ मॉडल्स, तजुर्बा ऐं जदीद ख़्यालनि ते ॿधल शयूं तयारु करे नुमाइश तौरु रखियूं, जिन खे ॾिसंदड़नि तमामु घणो साराहियो। शागिर्दनि एतमाद सां पंहिंजे मनसूबनि बाबति वज़ाहतूं पेश कयूं, जेके संदनि महिनत ऐं क़ाबिलियत जो चिटो सबूत हुयूं। असां हिकु आइडियल नेबरहुड ठाहियो आहे, जंहिंमें असां न्यू शयूं ऐड कयूं आहिनि। हिकु डिस्पेंसरी ऐड कई आहे ऐं असां वाटर प्लांट ऐड कयो आहे, जंहिंमें माण्हुनि खे साफ़ सुथिरो पाणी मिली सघे। ऐं असां सोलर प्लेट यूज़ कया आहिनि ऐं हिते मस्जिद ठाही आहे ऐं हिकु प्लेग्राउंड ठाहियो आहे जिते ॿार रांदि खुॾी सघनि। ऐं असां हिते हिकिड़ो वॾो डस्टबिन ठाहियो आहे, जंहिंमें जेके विलेज वारा माण्हू आहिनि उहो किन कचिरो हिन में उछलाइनि। ऐं कंहिं पाड़नि में स्कूल न आहिनि हूंदा त असीं हिन में स्कूल बि ठाही आहे ऐं असां ही पूरो प्रोजेक्ट वेस्ट मटीरियल मां ठाहियो आहे। क्लास कोन हूंदा आहिनि, असांजो माना आहे त सरकारी हाणे हीअं क्लास ठाहिनि, जीअं ॿारनि जी सेटिंग एरिया आहिनि, चेयर आहिनि, टेबल आहिनि, ईअं हुजे, नंढा ॿार ईअं विहनि। ऐं हिते ॾिसो लैपटॉप बि आहे हिननि ते, ॿार ईअं पढ़नि, जीअं ॿारनि खे पढ़ाई में मज़ो अचे। ऐं ॿार बि हाणे अचनि, ख़ुशी मां स्कूल अचनि, जेके अॼुकल्ह ॿार सफ़ा घटि ईंदा आहिनि, ॿारनि खे स्कूल में मज़ो कोन ईंदो आहे, पढ़ाई में मज़ो कोन ईंदो आहे। उनजे करे असां हीअ ठाही आहे, जीअं त गवर्नमेंट ॾिसे ऐं असांखे बि अहिड़ो ई करे ॾिए, सरकारी स्कूल अहिड़ियूं थियनि। असां हिकु विलेज ठाहियो आहे, जंहिंजा ॿ हिस्सनि में असां डिवाइड कयो आहे। हिकु आहे स्मार्ट विलेज, ॿियो आहे ऑर्डनरी विलेज। जेको स्मार्ट विलेज आहे उनमें पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि ऐं जेको ऑर्डनरी विलेज आहे उनमें जीअं माण्हू पढ़ियल लिखियल न हूंदा आहिनि, अनपढ़ियल माण्हू आहिनि। ऐं हुनमें स्कूल आहिनि ऐं हिन में स्कूल न आहिनि। जेके अनपढ़ियल माण्हू आहिनि उहे चाहिनि था त असांजो मतिलबु नियाणियूं जे पढ़ंदियूं त ख़राबु थी वेंदियूं। ऐं हुन तरफ़ जेके पक्का घर आहिनि उन्हनि जा स्कूल जेके आहिनि उन्हनि जा माण्हू चाहिनि था त असांजूं नियाणियूं जे पढ़ंदियूं त मतिलबु उन्हनि में शहूर ईंदो। असांजे जेके वेस्ट मटीरियल, जेके घर में जेके सामान हुआ, असीं उहे खणी आयासीं। उन्हनि मां असीं स्टिक लॻायूं, क्ले हुई, पत्थर हुआ, नदी ठाहियो। हिनमें असीं पहाड़, वण पोखिया जेके ताज़ी हवा में मिली सघे। ऐं हुनमें सन रूफ लॻायो, जेको मतिलबु हर मौसम जे लाइ बची सघे ही ग्राउंड। ऐं हुनमें असीं रांदियूं, झूला वग़ैरह सभु लॻाए, ॿारनि मतिलबु झूला खाई सघनि। ऐं नदी लॻाई, ॿार जीअं पढ़ी अचनि उहे नदी ते विहनि ऐं उते उन्हनि जो माइंड थोरो फ्रेश रहे। हीअ असां हिकु पार्क ठाती आहे, रिसाइकल मटीरियल मां ठाती आहे, जेको असां पुराणी शयुनि मां ठाती आहे। ऐं हिननि जी चौधारी असां हिकु सेफ्टी लॻाई आहे ऐं हिन में असां कुदरती नेचर जा फूल लॻाया आहिनि। ऐं हिन में असां फिज़िकल ग्रेविटी लॻायूं, हिननि खे असां ॾियूं था हितां खां फोर्स पाण ॾींदासीं, हितां खां ही पाण ग्रेविटी थींदी। ऐं हिन में असां हिकु नई शइ करे विंडट्रॉप लॻाए, जेको हवा जी एनर्जी खे कनेक्ट करे बिजली जी एनर्जी में ऐं कनेक्ट करे थो। ऐं हिनजी रेस्ट लाइ असां चेयर्स बि लॻायूं आहिनि ऐं हिकु रिसाइल मटीरियल मां ठहियल आहे। रक्षा असां कार्डबोर्ड मां ठाहियो आहे ऐं हिन में का बि नई शइ असां इस्तेमालु कोन्हे कई ऐं ही सिर्फ़ु वेस्ट मटीरियल मां ठाहियो आहे। ऐं हिन में बस सीटूं इन करे लॻायूं छो त आम रक्षा या चिंगचूं जेके आहिनि सो उलाद थिया पवनि। ऐं हिन खे ऐं बैलेंस लाइ इन करे जेके माण्हू किरी न सघनि, इन करे हे लॻाया आहिनि त उहो मतिलबु सही वेही सघनि। असां इन करे गोल अरेंजमेंट ठाही आहे त जीअं असांजो टीचर सां कॉन्टेक्ट जेको आहे उहो सही नमूने सां। साइंसी फेस्टिवल में स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॿियनि शिरकत कंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। उस्तादनि जो चवणु हो त अहिड़ा प्रोग्राम शागिर्दनि जी ज़हनी ओसर ऐं मुस्तक़बिल में साइंस जे शोबे में अॻिते वधण लाइ इंतिहाई अहम आहिनि। स्कूल में ॿारनि इलाही महिनत कई आहे, उन्हनि मतिलबु वेस्ट मटीरियल मां ई सॼो ठाहियो आहे। ऐं उनखां अलावा असांखे सिर्फ़ु 2-3 ॾींहं मिलिया हुआ जंहिंमें हिननि ॿारनि एॾो कयो आहे। गॾु हिननि जा पेपर बि हुआ, पोइ बि हिननि एॾी महिनत कई आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं अहिड़ा मुक़ाबला थींदा रहनि, असांजे स्कूल्स में अहिड़ियूं शयूं ईंदियूं रहनि त वधीक बहितर आहे। हिकु त इहो आहे त असांजी बिल्डिंग इलाही पुराणी थी वई आहे। तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह जा ॿार जेके आहिनि न, पेंटिंग जा इलाही शौक़ीन आहिनि। हिते तमामु सुठी, असां चऊं था असांजे स्कूल में रंगो रोगन हुजे, जीअं ॿार हिकिड़ो प्राइवेट स्कूल जो जेको लुक आहे न उहो अचणु खपे। ऐं उनखां अलावा असांजे ॿारनि वटि हिते साइंस लैब कोन्हे ऐं स्टीम जो जेको फैक्टर आहे उहो कमी साइंस ते करे थो। त साइंस ऐं कंप्यूटर लैब अगरि हूंदी त ॿार दुनिया सां कनेक्टेड हूंदा। ऐं हिकिड़ी मिनी लाइब्रेरी जी बि असांखे हिते ज़रूरत आहे, त जीअं
ॿार जेके आहिनि उहे लाइब्रेरी में पंहिंजो जेको फ्री टाइम आहे उहो इन्हनि साइंसी शयुनि में मशगूल रही सघनि। तमामु सुठा मॉडल तयारु कया विया आहिनि ऐं अञा बि हिननि खे जेकॾहिं सपोर्ट कई वई त शायदि अञा सुठियूं पंहिंजूं स्किल्स खे ज़ाहिर करे सघनि। उस्ताद इंतज़ामिया ऐं शिरकत कंदड़नि उमेद ज़ाहिर कई त अहिड़ा साइंसी मेला मुस्तक़बिल में बि बाक़ाइदगी सां मुनक़िद कया वेंदा त जीअं शागिर्दनि जूं सलाहियतूं वधीक निखरी साम्हूं अची सघनि। इन ई मौक़े ते स्टीम फेस्टिवल में बहितरीन एटम तयारु कंदड़ स्कूल जे शागिर्दनि खे शील्ड ऐं सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। स्कूल जी इंतज़ामिया ऐं शागिर्दनि साइंस जे हवाले सां सिख्या सामान ॾियण जी पिणु घुर कई।